सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमा सभिनी खे भली कार चवां थी। सलाम रमज़ान में हमेशा जीअं अमा जी मेज़बान शाज़िया करीम अमा जी ख़िदमत में हाज़िर आहियां इन दुआ सां गॾु त अलाह कंदो अमा बिल्कुलु ठीकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो ऐं रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे ऐं हीउ महीनो अमा जो तमामु सुठो गुज़री रहियो हूंदो। ऐं जीअं त मां हमेशा इहा ॻाल्हि चवंदी आहियां त हे बरकतुनि वारो, रहमतुनि वारो ऐं फ़ज़ीलत वारो महीनो आहे ऐं साण में महिमान महीनो आहे। अहसास ई न थियो त केतिरा ॾींहं गुज़री विया ऐं बाक़ी कुझु ॾींहं बचा आहिनि, त कोशिशि इहा ई आहे त वधि खां वधि इबादत कजे ऐं हिन महीने जूं जेके रहमतूं आहिनि, जेके बरकतूं आहिनि, उहे समेटजनि। प्रोग्राम खे असां बाक़ाइदा अॻिते वधाईंदासीं। उनखां पहिरियों अव्हां खे ॿुधाईंदी हलां त हीअ नशियात अव्हां ताईं पहुचाइण में जिन जो सहकार हासिलु आहे उन्हनि में सभ खां पहिरियों करशी जामे शीरी वारा, सहर हुजे या इफ़्तार हुजे, ॿिन्ही में हिकिड़े सुठे मशरूब जी ज़रूरत हूंदी आहे ऐं अव्हां इंतख़ाब करे सघो था करशी जामे शीरी जो। ऐं उन में अॼुकल्ह फोटे जो फ्लेवर बि आहे ऐं सुबुह जो फोटो खाइण सां सॼो ॾींहुं उन कोन लॻंदी आहे ऐं सुठो ॾींहुं गुज़रंदो आहे। उनखां पोइ ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं तमामु सुठा खाधा जेकॾहिं अव्हां खे क्रीमी पसंदि आहिनि त पोइ अव्हां क्रीम जो इंतख़ाब करे सघो था। ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा बि थोराइता आहियूं। उनखां पोइ टेलीनोर 4G वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। अॼुकल्ह इंटरनेट जेकॾहिं सुठी आहे, उनजी स्पीड सुठी आहे त पोइ दुनिया सां असां कुझु सेकेंड्स में कनेक्ट थियूं था ऐं यकीनन इहो वक़्तु बचाइण जो हिकिड़ो ज़रियो बि आहे ऐं घटि वक़्त में तमामु सुठी ॼाण बि मिली थी वञे ऐं इन जे लाइ टेलीनोर 4G तमामु बहितरीनु आहे। अव्हां टेलीनोर 4G जो इंतख़ाब करे सघो था। उनखां पोइ डायमंड सुप्रीम फोम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं लाज़िम आहे निंड पुरसुकून ईंदी तॾहिं ॾींहुं सुठो गुज़रंदो, राति बि सुठी गुज़रंदी, वक़्तु बि बहितरीनु गुज़रंदो, त पोइ अव्हां डायमंड सुप्रीम फोम जो इंतख़ाब करे सघो था। उनखां पोइ शारजा कुकिंग ऑयल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं रोगनी ताम हुजनि, समोसा पचाइणा हुजनि, पकोड़ा पचाइणा हुजनि या अहिड़े क़िस्म जा ॿिया ताम, त उन में सुठे गैस जी या सुठे कुकिंग ऑयल जी ज़रूरत हूंदी आहे त पोइ अव्हां इंतख़ाब करे सघो था शारजा कुकिंग ऑयल वारनि जो ऐं शारजा कुकिंग ऑयल जे सहकार जा बि थोराइता आहियूं। उनखां अलावा NX होम अप्लाइंसिस वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। तमामु सुठा ब्लेंडर, तमामु सुठा ग्राइंडर ऐं जेतिरा बि प्रोडक्ट्स आहिनि NX वारनि जा उहे तमामु मयारी ऐं तमामु सुठा आहिनि। त अव्हां जेकॾहिं अहिड़ो को प्रोडक्ट ख़रीद करण वारा आहियो त पोइ असां सलाह ॾींदासीं त अव्हां NX जो इंतख़ाब कयो। उनखां अलावा सोगो वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं सोगो वारनि जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे बि तमामु बहितरीनु आहिनि। उनखां पोइ सहकार आहे सुरहाण प्रीमियम गोल्डस नवां रिश्ता जोड़े। तमामु बहितरीनु चांहि जी पती आहे ऐं बाक़ाइदा कड़क चांहि तयारु थींदी आहे। त अव्हां जेकॾहिं चांहि जा शौक़ीन आहियो त पोइ अव्हां सुरहाण जो इंतख़ाब करे सघो था। उनखां अलावा फलक बासमती राइस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं सुठा चांवर हुजनि त पोइ चांवरनि वारियूं जेके डिशिज़ आहिनि उहे तमामु सुठियूं तयारु थींदियूं आहिनि। उनखां पोइ सुपरस्टार मोटरसाइकिल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं इन जा प्रोडक्ट्स बि तमामु घणा मयारी हूंदा आहिनि। हबीब ऑयल मिल्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। बेक पॉलर्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां अलावा कोहिनूर चांहि वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां पोइ वरी मशरूब आहे रूह अफ़ज़ा ऐं रूह अफ़ज़ा बि तमामु बहितरीनु आहे। अव्हां उनजो इंतख़ाब बि करे सघो था। उनखां पोइ सुठो ताम पचाइणो हुजे त सुठे मसाले जी ज़रूरत हूंदी आहे त महिराण स्पाइसिस जो अव्हां इंतख़ाब करे सघो था। उनखां पोइ हर्बियन हर्बल फार्मा वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां पोइ ॿारनि जे लाइ लाज़िम आहे असां घटि शयूं रमज़ान में ॾींहं जो कुकिंग कंदा आहियूं त ॿारनि जे लाइ जूस वठी अव्हां फ्रिज में रखी सघो था। प्रोटीन जूस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां अलावा फास्टर मोबाइल एसेसरीज़ वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। हाशमी इस्पगुल
ऐं मुगलिया निमको वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां अलावा इंटरफूड वारनि जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे बि तमामु मयारी ऐं बहितरीनु आहिनि, सिहत बख़्श आहिनि, त अव्हां इंटरफूड वारनि जो इंतिख़ाब करे सघो था। उनखां अलावा पांडा केमिकल वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं। फेस फ्रेश वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। मीज़ान LED लाइट वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं ऐं मलका फूड द क्वीन ऑफ टेस्ट वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं। त हे जेके कंपनीज़ आहिनि उन सभिनी जे सहकार जा थोराइता आहियूं। नशियात खे असां बाक़ाइदा अॻिते वधाईंदासीं ऐं यकीनन अव्हांखे ख़बर आहे त हीअ नशियात महिमाननि खां बिना अॻिते नथी वधी सघे। त सभ खां पहिरीं जेका शख़्सियत हिते मौजूदु आहे त उन शख़्सियत जी साराह मां जेतिरी कयां ओतिरी घटि आहे, छो त हुननि जे क्रेडिट ते इलाही कम वञनि था। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त साईं जन महिमान न आहे बल्कि मेज़बान आहे, छो त सिंध TV टीम जो हिसो आहे ऐं काफ़ी वक़्त खां हू कमु कनि पिया सिंध TV ते ऐं तमामु सुठा जेके हुन जूं ख़िदमतूं आहिनि उहे बि तमामु सुठियूं रहियूं आहिनि। ऐं उनखां अलावा तक़रीबन 43 किताब आहिनि जेके उन्हनि जा आयल आहिनि, उन्हनि जा मुनसिफ़ आहिनि माशाल्लाह। उनखां अलावा सभ खां वॾी जेका ख़िदमत आहे साईं जन जी उहा इहा आहे त क़ुरान पाक जो तर्जुमो हुननि सिंधीअ में कयो आहे। त उनखां अलावा बि घण रुखी शख़्सियत आहे। मां नथी सम्झां त हिननि जी शख़्सियत खे कंहिं हिकिड़े रुख में असां क़ैद करे सघूं था। भलीकार चऊं था अलामा डॉक्टर अब्दुल मोमिन मेमूर साहब खे। अस्सलाम वालेकुम सर, अव्हां खे भलीकार चऊं था ऐं रमज़ान जो अव्हां खे वाधायूं हुजनि। वॾा पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी अव्हां हिते आया आहियो ऐं उनखां पोइ बाक़ी जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां मां जीअं मुलाक़ात कराईंदासीं। ऐं जेकॾहिं हाणे मां पंहिंजे खाॿे पासे ॾे नज़र विझां त असां सां गॾु मौजूदु आहे तमामु बहितरीनु नातख़्वां इज़हारुल हक़ सिद्दीकी साहब। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भलीकार चऊं था। ऐं व्यूवर्स यकीनन इहो सोचे रहिया हूंदा त अचानक मां हिन पासे ॾिठो वियो, छो त जेका शख़्सियत हिते कही आई आहे मां चाहियां पई त उन जो तारुफ़ मां इलाही सुठे नमूने करायां, छो त उहा शख़्सियत उहो मान लहे थी, मान लहणी शख़्सियत आहे। इन करे मां सोचियो त थोरो सस्पेंस ज़रूरी आहे। उनखां पोइ भलीकार चवंदासीं कारी मोहम्मद अकबर मालिकी साहब खे। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भलीकार चऊं था। वॾा अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो। जी व्यूवर्स, त हाणे वक़्तु आहे उन शख़्सियत सां अव्हां जी मुलाक़ात कराइण जो जिन सां मिलण जो यकीनन असांखे बि इश्तियाक़ हुयो ऐं एॾियूं भागवंद आहियूं, ख़ुशबख़्त आहियूं त उहा शख़्सियत पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आई आहे। सभ खां पहिरियों उन्हनि जो जेकॾहिं मां तारुफ़ करायां त मूंखे लॻे थो त मूंखे इलाही टाइम लॻी वेंदो, छो त साईं जन तमामु घणा कम कया आहिनि, तमामु घणियूं ख़िदमतूं उन्हनि जूं सिंध जे लाइ रहियूं आहिनि। उन्हनि जे पूरे कुटुंब जूं जेके ख़िदमतूं आहिनि उहे सिंध जे लाइ रहियूं आहिनि ऐं हमेशह हुननि इस्लाम जी ॻाल्हि कई आहे ऐं इस्लाम जी तबलीग कई आहे। त इन हवाले सां मां सम्झां थी मां जेतिरो बि तारुफ़ कराईंदमि या जेतिरो बि उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदमि उहो घटि ई हूंदो। त बहरहाल मुख़्तसिर तारुफ़ मां कराईंदी हलां त सभ खां पहिरियों जंहिं शख़्सियत जो मां नालो खणण वारी आहियां, सिंध जो सूर्य पुट, जंहिं हमेशह सिंध जी ॻाल्हि कई ऐं जंहिं हमेशह दीन जी ॻाल्हि कई, अलामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो साहब। उन्हनि जा फ़र्ज़ंद मौजूदु आहिनि, यकीनन मां सम्झी विया हूंदो त मां कंहिंजी ॻाल्हि कयां पई। उनखे अलावा ॿुधाईंदी हलां त साईं जन जो तालुक़ु मुतहिदा मजलिस अमल सिंध सां बि आहे, उन्हनि जा सदर आहिनि। उनखां अलावा जमियत उलमा इस्लाम फज़लुर रहमान ग्रुप जा सेक्रेटरी जनरल आहिनि ऐं जामिया इस्लामिया अशातुल क़ुरानुल हदीस लाड़काणे जा प्रिंसिपल पिणु आहिनि। उनखां अलावा बि साईं जन जी शख़्सियत जेका आहे घण रुखी आहे, मुख़्तलिफ़ उहिदनि ते हू फ़ाइज़ रहिया आहिनि वक़्तन फ़वक़्तन। उन हवाले सां बि साईं जन सां कचहरी कंदासीं। भलीकार चऊं था अलामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो साहब खे। महिरबानी, वालेकुम अस्सलाम। अव्हां खे भलीकार चऊं था, कीअं आहियो सर? तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। ऐं वॾा मांजा जो अॼु मां थोराइतो अङण ते आहियां, पंहिंजा पेर भरे आया आहियो। तव्हां हिन अहम प्रोग्राम में मूंखे सॼो मां मुंहिंजो थोराइतो आहियां। अलाह साईं तव्हांखे जज़ाए ख़ैर नसीब फरमाए। वॾी महिरबानी सर। बाक़ाइदा असां कचहरीअ खे अॻिते वधाईंदासीं, पर मां चाहींदसि शुरूआति जेका आहे उहा किरत सां कई वञे। छा ख़्यालु आहे मुंहिंजो? त साईं जन खे गुज़ारिश कंदसि, दरख़्वास्त कंदसि कारी मोहम्मद अकबर मालिकी साहब खे त हू किरत पढ़ण जी सादत हासिल कनि। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم شهر رمضان الذي
فيه القرآن هدى الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصم ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر بسم الله الرحمن الرحيم شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى فمن شهد منكم الشهر فليصم ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم
يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. صدق الله العظيم. मिठड़ो माशाल्लाह अंदाज़ माना छा सारा कजे अंदाज़ एॾो सुभान अल्लाह बसि सुभान अल्लाह ई दिलि मां निकिरे पई सो माशाल्लाह ऐं वॾी महिरबानी अव्हांजी कारी मोहम्मद अकबर मालिकी साहिबु हूअं तव्हांखे इजाज़त ॾियण ते अॼु बिल्कुलु दिलि न पई थिए पर लाज़िम आहे वरी ज़िंदगी जो पंहिंजो वहिंवार बि आहे ऐं अव्हांखे ग़ालिबन कारी कंहिं कम सां वञिणो बि आहे त वॾी महिरबानी बहुत शुक्रिया कि आप यहाँ पर आए। जी व्यूवर्स इन सां साही जो वक़्तु आहे साही न वधंदासीं ऐं साही खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त पोइ बाक़ाइदा ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी व्यूवर सलाम रमज़ान नशियात में भेरो बीहर अवां खे भली कार चऊं था। ये नशियात तव्हां जे लाइ पेश कई पे वञे करशी जामे शीरी ओलपर स्क्रीम ऐं टेलीनोर 4G वारनि जे ताउन सां। साईअ ते वधण खां पहिरियों मां इहा ॻाल्हि कयो त बाक़ाइदा असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं ऐं अलामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो साहिबु मौजूदु आहे ऐं अब्दुल मोमिन मेमून साहिबु बि मौजूदु आहे। त क़िबला सभ खां पहिरियों त अवां खां मां पहिरियों सुवालु जेको मुंहिंजे ज़हन में उभरियो हूअं त रोज़े जी अहमियत ते फ़ज़ीलत ते या माह रमज़ान जे हवाले सां कचहरी करे चुका आहियूं पर जेको अहम सुवालु अॼु मुंहिंजे ज़हन में उभरियो उहो इहो त असांजो जेको नौजवान तबिको आहे ख़ासि करे उहो दीन खां परे थी वियो आहे। माना रमज़ान में त इबादत बि कयूं था रोज़ा बि रखूं था पर उन खां पोइ चंड ॾिसजे थो वरी असांजी रूटीन साॻी थी वञे माना जेको सॼो साल रहूं था। इन ते छा चवणु चाहींदो छा कारण आहे इन जो? ॾिसो सभ खां पहिरियां बुनियादी तौर ते हिन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे त असां पंहिंजे औलाद जी तरबियत कहिड़े सिमत में कयूं था। पहिरियां बुनियादी तौर ते इहो आहे त मुंहिंजो नंढड़ो या मुंहिंजी नंढड़ी स्कूल वञण जे लाइक़ु थींदी त मां महले जा इलाइक़े जा शहर जा सभ खां बहितरीनु स्कूल जाचींदो हा जिते तालीम सभ खां आला हुजे ऐं पोइ उते पंहिंजे पुट खे पंहिंजी न्याणी खे एडमिशन वठी ॾींदो हा ताकी मुंहिंजो पुटु दुनियावी ज़िंदगीअ में तरक़ी करे। बेशक पर जॾहिं दीन जो मामिलो ईंदो आहे त पार्ट टाइम में मूंखे मस्जिद में पंहिंजे ॿार खे क़ुर पढ़ाइणु यादि ईंदो 6 कलाक 7 कलाक मुंहिंजो नंढड़ो स्कूल खे टाइम ॾींदो लेकिन जॾहिं क़ुर खे टाइम ॾियणो आहे त अधु कलाक टाइम ॾींदो 15 मिंट टाइम ॾींदो उस्ताद घर में आयो 5 मिंट पढ़ाए करे हलियो वियो ट्यूशन ॾेई करे हलियो वियो
असां दीन खे रखियो ई सानवी दर्जे में आहे, पहिरें दर्जे ते नाहे रखियो। जॾहिं तव्हां इम्पोर्टेंस पहिरें नंबर ते दुनियावी ज़िंदगी खे ॾींदव, दुनियावी तालीमात खे ॾींदव। दुनियावी तालीम ज़रूरी आहे। पंहिंजनि बच्चनि खे दुनियावी तालीम खां सवाइ मुआशरे में तरक़ी नथी ॾेई सघिजे, ज़रूरु उन्हनि खे ॾियो। हिकिड़ो नंढो मिसाल कंहिं बुज़ुर्ग मूंखे ॿुधायो, मूंखे ॾाढो उनजो मिसाल वणियो त जॾहिं ॿार स्कूल वेंदो आहे त उनजो थेलो किताब उनजे पुठीअ खे हूंदा आहिनि। बिल्कुलु। जॾहिं मस्जिद वेंदो आहे त सीपारो सीने सां हूंदो आहे। सुभान अल्लाह। त किताब पुठीअ सां हिन जो मतिलबु आहे त स्कूल वारी तालीम पुठीअ खां ईंदी, सीपारो अॻियो आहे, क़ुर अॻियो आहे। हिन जो मतिलबु आहे त जॾहिं माण्हू मरी करे अॻिते हलंदो त क़ुर ऐं सीपारो ऐं दीनी तालीम अॻियां हूंदी। बुनियादी तौर ते असांखे पंहिंजे औलाद जे दीनी तालीम जे लाइ बि ओतिरी ई तरजीह ॾियणु घुरिजे जेतिरी स्कूल जे तालीम जे लाइ असां ॾियूं था। उन्हनि खे अॼु नौजवान DC थी वियो, कमिश्नर थी वियो, दुनिया जे वॾे मनसब ते अची वियो, तमामु वॾो बिज़नेसमैन थी वियो, पर जॾहिं उनजो पीउ फोत थिए थो, जेको पीउ सॼी ज़िंदगी उनखे पढ़ाईंदो रहियो, उनजे मथां ख़र्च कयईं, जेल चिॿी कयईं, पुटु सॻो पुटु पंहिंजे सॻे पीउ जे जनाज़े में बीठो आहे ऐं उनखे पीउ जी मग़फ़िरत जी दुआ पढ़णु नथी अचे। मूंखे ॿुधायो त इहो माउ पीउ जंहिं सॼी ज़िंदगी औलाद जे मथां ख़र्च कयो, उहा औलाद पीउ जे लाइ मग़फ़िरत जी दुआ बि न घुरी सघे, उनखे पीउ जे लाइ जनाज़े जी दुआ बि यादि न हुजे, त कहिड़े कम जी इहा ज़िंदगी। उन जे लाइ बुनियादी तौर ते इहो आहे त असांखे पंहिंजनि बच्चनि खे दीन जे तालीम सां रोशनास करणु घुरिजे। ऐं ॿी हिकिड़ी इन में मां जेकॾहिं एडॉप्ट न कयां त ज़्यादती थींदी। कुझु मामिलो असां मौलवियुनि बि ख़राबु कयो आहे। हर हिकु पंहिंजी पंहिंजी चुल्ह ठाही आहे, हर हिकु पंहिंजो पंहिंजो मर्कज़ ठाहियो आहे। देवबंदी जे पोयां निमाज़ पढ़ंदो त काफ़िर आहे, बरेलवी जे पोयां निमाज़ पढ़ंदो त काफ़िर आहे, शीअ जे पोयां निमाज़ पढ़ंदो त काफ़िर आहे। इन्हनि शयुनि खां ॿाहिरि निकिरी करे असांखे मज़हबी रवादारी जे तरफ़ वञणो पवंदो। हर माण्हूअ खे जीअण जो बि हक़ आहे, रहण जो बि हक़ आहे ऐं अख़लाक जे दायरे में रही करे मज़हबी ऐं मसलकी प्रचार जो बि हक़ आहे। जॾहिं मिंबर तां मोहब्बत जो पैगाम वेंदो, नफ़रत जो पैगाम न वेंदो, मिंबर तां इंसानियत जो पैगाम वेंदो, त मां सम्झां थो त माण्हू तव्हांजे तरफ़ सुरंदा, माण्हू तव्हां खां भॼंदा न। हिकिड़ो किरदारु वालिदैन जो आहे, हिकिड़ो किरदारु असां मिंबर ते वेहण वारनि उलमा इकराम जो आहे त असां माण्हुनि जे अंदरि मोहब्बत जो पैगाम आम कयूं। जी मोहम्मद भाऊ, तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि फरमाई त मज़हबी रवादारी हिन दुनिया हिन दौर जी मां सम्झां थो छा अहम तरीन तक़ाज़ा आहे। बिल्कुलु सही। त इहो क्रेडिट यकीनन तव्हां ॾे वञे थो, ऐं छाकाणि त तव्हांजो पस मंज़र ॾाढो ख़ूबसूरत आहे। तव्हांजा शहीद वालिद गिरामी हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो रहमहुल्लाह रहमतुन वासिअ, उन्हनि जो जेका उकाबी नज़र हुई उहा जेका हुन समाज ते रखी, छाकाणि त उहे सिंध जी सरज़मीन जे मिटीअ जे ख़मीर मां पैदा थियल हुया ऐं उहा बि मुंहनि जे दड़े जी तहज़ीब। त उन में वरी उन जे तालीमात में जेको देवबंदी तालीम जो अंसर हुयो। ॿियो भाऊ, देवबंद को मसलक न आहे, मसलक न आहे। देवबंद हिकु तहरीक जो नालो आहे, समाज सुधारक तहरीक जो नालो आहे, तहरीक आज़ादीअ जो नालो आहे। ऐं देवबंदियुनि जे हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह जंहिंजी मूंखे ॻाल्हि यादि थी अचे ज़हन में, भाऊ शहीद ख़ालिद महमूद सुमरो जा साहिब जन बि हिनखे फोकस कंदा त अहादीस में ऐं क़ुर पाक जी तालीमात में तमामु घणो वक़्तु सर्फ कंदा। वक़्तु न मिलंदो हो समाजी ख़िदमत करण जो। हिकिड़े दफ़े देवबंद जे कंहिं शागिर्द खेनि ॾिठो त असुर जो देवबंद जे स्टेशन ते कूलीअ जे वेस में आहिनि ऐं माण्हुनि जो सामान था ढोइनि, नज़र था रखनि त को अहिड़ो शख़्स हुजे जेको निहतो आहे, ग़रीब आहे। ऐं छो त मोमिन शख़्स जेको हूंदो आहे न, उनजी निगाह जेका हूंदी आहे ॾाढी ताड़ींदड़ हूंदी आहे। उनजी मजबूरी ॾिसी उनखे जो सामान खणी उनखे घर पहुचाए अचणु, अंदाज़ो थी वञनि त हिन वटि मज़दूरीअ जा पैसा कोन्हनि के। जॾहिं हज़रत शेखुल हिंद खां पुछियो वियो, हज़रत शेखुल हिंद महमूदुल हसन रहमहुल्लाह जन, त उन्हनि चयो त मूंखे छाकाणि त ख़िदमत ख़ल्क़ जो ॿियो को वक़्तु नथो मिले, इहो मां असर जो टाइम तहजुद वारे वेल ते जेका ट्रेन अचे थी स्टेशन ते, उहो वञी ऐं मां माण्हुनि जे ख़िदमत में सर्फ थो कयां। त इहो तव्हांखे मबरूक आहे, असांखे बि इन निस्बत ते फ़ख़्रु आहे त उन में असांजो जेको ख़ासि करे हींअर तव्हांजो सिंध में किरदारु वञे पियो मज़हबी रवादारीअ जे हिसाब सां। हींअर MMA जो सिंध जो सदर आहियां ऐं मुतहिदा मजलिस अमल में सभु जमातूं, देवबंदी, बरेलवी, शिया, मुक़लिद, गैर मुक़लिद ऐं सभु असां गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेही इन भाईचारे ते, इन ॿधीअ ते, इन एके ते असां ॻाल्हायूं था त छो अॼुकल्ह असांजे अंदरि इहे सभई जज़्बा रहिया कोन आहिनि ऐं सभु कुझु हूंदे बि असां उहो सुकून जी अञा बि तलाश आहे, जाखोड़ आहे। वधीक असां इन ते रोशनी विझंदासीं, पर साही जो वक़्तु आहे, साही न वधंदासीं, उनखां पोइ सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान।
Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी व्यूवर सलाम रमज़ान नशरियात में एक भेरो ॿीहर अवां खे भली कार चवां थी। नशरियात तव्हां जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी और पर स्क्रीन ऐं टेलीनो 4G जे ताउन सां। ऐं साईअ ते वञण खां पहिरियों तमामु सुठियूं ॻाल्हियूं असांजूं हली रहियूं ऐं हाणे छो त अॼु जेको कचहरी जो रुख आहे उहो यकीन कयो तमामु घणो इंट्रस्टिंग आहे ऐं इन करे मां सोचां पई त अॼु जेके सवाल मुंहिंजे दिलि में बि इवन मुंझारे जो शिकार आहिनि अॼु उहे सवाल अवां खे कजनि। सभु ॿियो सवाल मुंहिंजो अवां खां इहो आहे त असां सभु कुझु हासिल करे था वठूं पंहिंजी ज़िंदगीअ में, सुठो घर बि आहे, सुठी गाॾी बि आहे, मंज़िल बि मिली वई, सुकून न आहे कंहिंखे बि। भला इन जे पोयां छा कारण अवां सम्झो था? इन जे पोयां बुनियादी तौर ते मक़सदु इहो आहे जो असां ज़िंदगी जे असल मक़सद खे छॾियो आहे। असां मक़सदु इहो बणायो आहे त मां दुनिया में तरक़ी कीअं कंदुसि, मां वटि गाॾी न आहे मूंखे गाॾी कीअं मिलंदी, घर कचो आहे पको कीअं मिलंदो, बैंक बैलेंस 5 रुपया आहे 50 रुपयो कीअं थींदो, ज़मीन 5 पैसा आहे 5 एकड़ कीअं थींदी। असां ज़िंदगी इन जुस्तजू जे अंदरि लॻाए छॾी आहे, इन जे गिर्द था घुमूं ऐं इहे सभु शयूं उहे आहिनि जेकियूं इंसान खां सुकून तबाह कंदियूं, इंसान खे सुकून जे तरफ़ न वठी वेंदियूं। असल सुकून रब क़ुरान मजीद में तो फरमाए वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, त बंदा बुद्ध हीअ काइनात तुंहिंजे लाइ बणाई अथमि, हे ज़मीन, हे आसमान, हे चंड, हे चरिंद, हे परिंद, हे हवा, हे पाणी, सभु तुंहिंजे लाइ आहिनि, पर यादि रखजांइ दुनिया तुंहिंजे लाइ आहे, तूं मां रब जे लाइ आहे। पोइ रब छा थो फरमाए, जॾहिं तूं मुंहिंजे लाइ आहे हाणे सुकून कीअं मिलंदी? अलाह तो चए वइज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम, जेको अल्लाह खे यादि कंदो अल्लाह हुनखे दिलि जो सुकून अता कंदो। हाणे हिकिड़ो पाण प्रैक्टिकल करे ॾिसूं ऐं अॼुकल्ह नौजवाननि में इहो आहे 3 कलाक 3.5 कलाक जी फिल्म जंहिं महिल ख़तमु थींदा अड़े 3 कलाक थी विया ख़बर ई न पई। 3 कलाकनि जे टाइम में इंसान खे ख़बर नथी पवे, 5 कलाक यारनि सां गुज़रनि था, सॼी राति मोबाइल फोन ते, फेसबुक ते, ट्विटर ते, व्हाट्सअप ते गुज़रे थी। लेकिन साॻियो ई बंदो जॾहिं क़ुर जी तिलावत करे थो त 1 सफ़े खां वधीक तिलावत थो करे सघे, दिलि हुनजी मुंझारे जो शिकार आहे। छो त असां दिलि इन तरफ़ लॻाई कोन्हे। हाणे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं सभ खां वॾे में वॾो इनाम ॾिनो महराज जो। हुज़ूर खे अल्लाह महराज करायो ऐं मदीने जे मीर फरमायो अस्सलातु महराजुल मोमिन, निमाज़ मोमिन जो महराज आहे। महराज जी सवलनि लफ़्ज़नि में, सवली सिंधीअ में अदा मोमिन मां माना कयां, महराज जी माना इहा आहे त अल्लाह जो दीदार, अल्लाह जी कुर्बत, अल्लाह जी सोहबत, रब सां बंदे जो ताल्लुक। मदीने जे मीर फरमायो त बंदे जो रब सां ताल्लुक निमाज़ आहे। हाणे असां भुल में मस्जिद अची वियासीं, मौलवी साहब निमाज़ में बीठो आहे, असां बीठा आहियूं महराज ते, ॿ रुगो आयतूं मौलवी साहब लंबी तिलावत करे त इन महराज जे दौरान गारियुनि जो ज़ीपट हूंदो त मूंखे त कम ते वञिणो हो, मूंखे त दुकान ते वञिणो हो, मुंहिंजा त यार दुकान जे ॿाहिरि बीठा आहिनि, मूंखे त ओॾे वञिणो, मौलवी साहब जो मथो ख़राबु आहे, मौलवी साहब तिलावत लंबी कई आहे। असां जॾहिं ज़िंदगीअ जे मक़सद खे तब्दील कयो आहे, सुकून वारे मक़सद, फअल्हमहा फुजूरहा व तक़वाहा क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। अल्लाह तो फरमाए ॼायो आहे, जवानी ॾिनी माए, दिमाग़ ॾिनो माए, अक़ल सलीम ॾिनो माए, उन खां पोइ 2 रस्ता ॾिना अथमांइ।
हिकु जन्नत जो रस्तो, ॿियो जहन्नम जो रस्तो, हिकु सुकून जो रस्तो, ॿियो बेसुकूनी जो रस्तो, हिकु दुनियावी तरक़ी जो रस्तो, ॿियो उखरवी तरक़ी जो रस्तो। हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे सुकून जो रस्तो वठे या बेसुकूनी जो वठे, मर्ज़ी तुंहिंजी आहे जन्नत जो वठे या जहन्नम जो वठे, मर्ज़ी तुंहिंजी आहे त तूं शैतान जो रस्तो वठे या रब रहमान जो रस्तो वठे। सुकून उन वक़्त ताईं ज़िंदगीअ में न ईंदो जॾहिं बंदो पंहिंजे रब सां ताल्लुक़ न जोड़ींदो। ताल्लुक़ अल्लाह सां जोड़ियो, ज़िंदगी में सुकून। ताल्लुक़ जे जोड़ण में तव्हां जेका ज़बरदस्त ॻाल्हि कई, उन में ख़ासि करे निमाज़ में जेका इहा असांजी कैफ़ियत थी थिए, इस्तिहज़ार जी कैफ़ियत नथी थिए। निमाज़ जी कैफ़ियत जे लाइ हदीस कुर्सीअ जा लफ़्ज़ आहिनि, औबुदुल्लाह कअन्नक तरा फ़इल्लम तरहु फ़इन्नहु यराक। घटि में घटि इहा कैफ़ियत हुजे त तव्हां अलाह खे ॾिसो पसो था, न त घटि में घटि इहो हुजे त अलाह मूंखे ॾिसे थो। जी हा। अच्छा, ॿियो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अलाह साईं फरमायो, इदा सजदल अब्द सजद फी कदमय रहमान। धरती सजदे में पेशानी बज़ाहिर धरतीअ ते हूंदी आहे, पर उहा हक़ीक़त में अलाह साईं जे कदमनि में हूंदी आहे। इहा कैफ़ियत जॾहिं तारी थी वेंदी त पोइ वरी इस्लाम जो जेको ॿियो पैकेज आहे त हसनतन फिल दुनिया हसनतन फिल आख़िरत। अलाह साईं दुनिया खां वेसलो थियण जी तलकीन नथो करे, ला तंस नसीबक मिन दुनिया, त दुनिया जे मादी सामान में ख़ुशगवारीअ जी जेका हलाल। इन में जेकर अब्दुल मोहन मूंखे इजाज़त ॾियो, अदी मूंखे जेकर इजाज़त हुजे, तव्हां जेका सुकून जी ॻाल्हि कई, इंसान खे सुकून कोन्हे, पर अल्लाह छा थो फरमाए, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। सॼी ज़िंदगी गुज़ारे आयो, लेकिन अल्लाह तो चए या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना, ए मुतमइन नफ्स इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया, हलिया मां रब जे तरफ़। इन हालत में अचु जो तूं मां रब खां राज़ी आहियां, मां रब तोखां राज़ी आहियां। हाणे रब कहिड़ी शयुनि में राज़ी आहे, रब कहिड़नि शयुनि में नाराज़ आहे? तव्हां वटि अक़ल आहे, स्टडी कयो, क़ुरान खे पढ़ो, मदीने जे मीर जी ज़िंदगी खे पढ़ो। कहिड़ियूं शयूं आहिनि जेकियूं बंदे खे रब खां राज़ी कंदियूं, कहिड़ियूं शयूं आहिनि जेकियूं बंदे खे रब खां नाराज़ कंदियूं। जॾहिं तव्हां रब खे राज़ी करे हलंदव, अल्लाह तो चवे पाण, बंदो न, अल्लाह तो चवे या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन, हलिया मां अल्लाह तोखां राज़ी बि आहियां ऐं तूं मुतमइन बि आहियां। अच फदखुली फी इबादी वदखुली जन्नती, मां अल्लाह जे दोस्तनि में बि शामिल थी वञ, मां अल्लाह जे तरफ़ां ठहियल तुंहिंजे लाइ जन्नत में बि। अच्छा, फदखुली फी इबादी, जन्नत में त बिशारत आहे ई आहे, दुनिया में बि इशारो आहे त जेके मुंहिंजा बंदा आहिनि फर्मा बरदार, उन्हनि जी सोबत इख्तियार कयो। बेशक, ऐं हिकिड़ो फर्मा बरदार बंदो हिते बि आहे माशाअल्लाह। नात ख़्वां इज़हारुल हक़ सिद्दीकी साहब मौजूद आहे, जेकॾहिं अवां ॿिन्ही मौजूद महिमान जी इजाज़त हुजे त हिननि जे मिठड़े आवाज़ में असांखे ख़ुशी थींदी, असांखे ईमान जी ताज़गी नसीब थींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ पंहिंजे मिठड़े आवाज़ में को ज़िक्र, बेहतरीन मिठड़े आवाज़ जो मालिक आहे। ऐं हमदीया इनातिया कलाम में हिन वक़्तु सिंध में जेका नौजवान कमु कनि पिया, उन्हनि में ही माशाअल्लाह काफ़ी अॻिते वञे। माशाअल्लाह माशाअल्लाह। बिस्मिल्लाह बाबा, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मिठड़ो नाम मुहम्मद जो मां दिल सां वेठो सारियां थो। मिठड़ो नाम मुहम्मद जो मां दिल सां वेठो सारियां थो। ज़िक्र हबीबे खुदा जो करे मां अंदर पंहिंजो ठारियां थो। मिठड़ो नाम मुहम्मद जो मां सिक सां वेठो सारियां थो। ओ जहिड़ी ज़ाते प्यारी आहे, अहिड़ो नाम प्यारो आ। जहिड़ी ज़ाते प्यारी आहे, अहिड़ो नाम प्यारो आ। हर हिक ऐब खपाक पिरी पिण प्यारन वसफुन वारो आ। हर हर नालो पाक वठी मां पंहिंजो जीउ जियारियां थो। हर हर नालो पाक वठी मां पंहिंजो जीउ जियारियां थो। ज़िक्र हबीबे खुदा जो करे मां
अंदर पंहिंजो ठारियां थो मिठड़ो नाम मुहम्मद जो मां सिक सां वेठो सारियां थो मिठड़ो नाम मुहम्मद जो मां सिक सां वेठो सारियां थो रब जे नाम सां गॾु ॿियो हर जा ना नबीअ जो थो मां ॾिसां रब जे नाम सां ना ॿियो हर जा ना नबीअ जो थो मां ॾिसां कलमे ऐं आज़ान नमाज़ में ना नबीअ जो रब सां पसां बाद ख़ुदा जे शान आ उन जो अहिड़ो अक़ीदो धारियां थो बाद ख़ुदा जे शान आ उन जो अहिड़ो अक़ीदो धारियां थो ज़िक्र हबीबे ख़ुदा जो करे मां अंदर पंहिंजो ठारियां थो मिठड़ो नाम मुहम्मद जो मां सिक सां वेठो सारियां थो नात लिखण सां ग़ुलाम अकबर नेणनि खे थो नूर मिले दिल खे सुकून करार मिले थो दिल खे पियो थो सुरूर मिले नात नबीअ जी उथंदे वेहंदे हर पल मां झूंगारियां थो नात नबीअ जी उथंदे वेहंदे हर पल मां झूंगारियां थो ज़िक्र हबीबे ख़ुदा जो करे मां अंदर पंहिंजो ठारियां थो मिठड़ो नाम मुहम्मद जो मां सिक सां वेठो सारियां थो सुभान अल्लाह तमामु मिठड़ो आवाज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह रूह खे राहत मिली वई ऐं ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं पर वीवर्स वक़्तु आहे हिते मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक न वधंदासीं रहिजो असां सां गॾु Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी वीवर सलाम रमज़ान में मुख़्तसिर साई खां पोइ वरी अमां सभिनी खे भली कार चऊं था हीउ प्रोग्राम अमां जे लाइ पेश कयो पियो वञे करशी जामे शीरी वारनि जे ताउन सां ओलपर्स क्रीम ऐं टेलिनो 4G वारनि जे सहकार सां साईअ ते वञण खां पहिरियों असांजी ॻाल्हि ॿोल हले पई त सुकून छो न आहे इंसान जी ज़िंदगी माना सभु कुझु आहे सुठो घरु आहे सुठो बंगलो आहे सुठी गाॾी आहे सभु कुझु आहे पर सुकून न आहे ऐं जंहिंजो जवाबु असांजा जेके मौजूद महिमान हिते मौजूदु आहिनि ॾाढे सुहिणे नमूने सां उन सम्झायो त सुकून आहे असांजी ज़िंदगी में छो न आहे हाणे ॿियो अहम सुवालु जेको मुंहिंजे ज़हन में उभरियो अक्सर असां घरनि में ॾिसंदा आहियूं त क़ुर पाक खे असां पंहिंजे घर में सभ खां ऊची जॻह मथे वारी जॻह हूंदी आहे उते लिहाफ़ में वेड़े रखंदा आहियूं उहो हिकिड़ो तक़दुस हूंदो आहे पढ़ंदा आहियूं त सवाबु मिलंदो अलाह साईं जन्नत ॾींदो सम्झूं बि अथा ऐं जेकॾहिं नथा सम्झूं त छा ज़िंदगी जो उहो ट्रैक जंहिं ते हलणु खपे उन ताईं पहुची सघंदासीं
तमामु बहितरीनु सुवाल आहे अवां जो। इन में मां ॿ ॻाल्हियूं अर्ज़ु करणु चाहींदुसि। हिकु शइ इहा, हिकु काबो आहे, ॿियो क़ुरान आहे। काबो ऐं क़ुरान जेकॾहिं ॿिन्ही जो पाण में तक़ाबुली जाइज़ो कजे त इज़त ऐं अज़मत में काबो वधीक या क़ुरान? मोमिन काबतुल्लाह खे बग़ैर वुज़ू जे हथ लॻाए सघिजे थो, क़ुरान खे बग़ैर वुज़ू जे हथ नथो लॻाए सघिजे। सुभान अल्लाह। काबे खे बग़ैर वुज़ू जे हथ लॻाए सघिजे थो। तवाफ़ बग़ैर वुज़ू जे न थींदो, तवाफ़ जे लाइ वुज़ू में हुजणु ज़रूरी आहे, लेकिन काबे खे बग़ैर वुज़ू जे हथ लॻाए सघिजे थो, क़ुरान खे बग़ैर वुज़ू जे हथ नथो लॻाए सघिजे। हाणे अचो तव्हांजे असल सवाल ते, त क़ुरान पढ़ूं था त सम्झूं था। तव्हां मोबाइल फोन वठो, 68,000 रुपयनि जी मोबाइल जो दॿो खोलींदव त अंदरि बुकलेट मिलंदो। तव्हां ओवन मशीन वठो, बुकलेट मिलंदो, पूरो बुकलेट आहे। तव्हां कार ख़रीद कयो, बुकलेट मिलंदो। टेलीविज़न ख़रीद कयो, इवन घड़ी वठो, हेतिरो बुक आहे। माण्हू हुनखे पढ़नि कोन था, पिटी करे था अचनि, पर उहो बुक इन जे लाइ आहे त हिन बुक में इंस्ट्रक्शन्स लिखियल आहिनि त हिननि इंस्ट्रक्शन जे मुताबिक़ घड़ी इस्तेमाल कंदे, मोबाइल फोन इस्तेमाल कंदे, टेलीविजन इस्तेमाल कंदे, ओवन मशीन इस्तेमाल कंदे त 5 साल 8 साल 10 साल तुंहिंजे ओवन जी पायदारी हूंदी, तुंहिंजे मोबाइल एक्सपायर न थींदी, तुंहिंजे घड़ीअ में ख़राबी न ईंदी। हिननि इंस्ट्रक्शन्स जे मुताबिक़ पंहिंजे मोबाइल फोन खे इस्तेमाल कर। मोबाइल फोन जे इस्तेमाल जे लाइ बुकलेट जी ज़रूरत आहे। अल्लाह हेॾो वॾो इंसान ठाहियो, रब इंसान खे ज़िंदगी ॾिनी, अक़ल ॾिनो, अक़ल सलीम ॾिनो, ऐं उन खां पोइ अल्लाह क़ुरान ॾिनो त हे क़ुरान तुंहिंजी ज़िंदगी जो बुकलेट अथई, बुक ऑफ द गाइड ऑफ द लाइफ अथई। क़ुरान कंप्लीट कोड ऑफ लाइफ आहे, मुकम्मल ज़ाब्ते हयात आहे। ॼमण खां वठी मरण ताईं, शादीअ खां वठी ख़ुशीअ ताईं। गमी तव्हांजी कीअं हुजे क़ुरान थो ॿुधाए, तव्हांजी शादी कीअं हुजे क़ुरान थो ॿुधाए, तव्हांजी ख़ुशी कीअं हुजे क़ुरान थो ॿुधाए, तुंहिंजी ज़ाल सां ताल्लुक़ कहिड़ो हुजे, न्याणी सां ताल्लुक़ कहिड़ो हुजे, पाड़े वारनि सां ताल्लुक़ कहिड़ो हुजे, क़ुरान थो ॿुधाए। जॾहिं इंसान क़ुरान वारे बुकलेट खे, घड़ीअ वारे बुकलेट खे न पढ़ंदो, घड़ी ख़राब थी पवंदी। ओवन वारे बुकलेट खे न पढ़ंदो, ओवन ख़राब थींदी। मोबाइल फोन जे बुकलेट खे न पढ़ंदो, मोबाइल फोन ख़राब थींदी। ज़िंदगी वारे बुकलेट क़ुरान खे न पढ़ंदो त ज़िंदगी सीधे रस्ते ते न हलंदी। बदकिस्मती इहा आहे जो असां सभिनी बुकनि खे पढ़ूं था, लेकिन जेको बुक असांजे ज़िंदगीअ जे लाइ आयो आहे, असां उन बुक खे पढ़ण जे लाइ तयारु न आहियूं। पर वरी वॾी ॻाल्हि भाऊ इहा त उन में जेको क़ुर पाक जे नुज़ूल जे हवाले सां रमज़ान शरीफ़ आहे, उन में रमज़ान जी अहमियत ई क़ुर पाक जे नुज़ूल जे करे, बल्कि हमारो प्रोग्राम भी आहे त रमज़ान ऐं क़ुर। जी हा, है न, तमामु मुफ़स्सल ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। उन्हनि में असांजो फोकस इन ॻाल्हि ते रुगो क़ुरान न, मां हिकिड़े लफ़्ज़ में तव्हांजी ॻाल्हि माफ़ी थो घुरां, कटियां थो। रुगो क़ुरान न, तमामु आसमानी किताबनि जो नुज़ूल क़ुरान में थियो आहे। कोई अहिड़ो आसमानी किताब न आहे जेको रमज़ान में न लथो। सभिनी आसमानी किताब। ऐं वरी क़ुर पाक जी अज़मत इहा आहे त क़ुर पाक में ज़बूर, इंजील ऐं तौरेत सभु मौजूदु आहिनि, ऐं क़ुर पाक उन्हनि खे पंहिंजे तसलसल सां अॻिते खणी थो हले। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुव शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदुज़ ज़ालिमीन इल्ला ख़सारा। त क़ुर पाक जेको नाज़िल थियो आहे उन में शिफ़ा बि आहे, उन में रहमत बि आहे। शिफ़ा बीमारियूं भाऊ ॿिनि क़िस्मनि जूं थियूं थियनि, हिकिड़ी जिस्मानी, ॿी रूहानी। जिस्मानी बीमारियुनि खां क़ुर पाक असांखे सबक़ु अहिड़ो ॾिनो आहे जो उन ते अमल कंदासीं त असां बीमारी न थींदासीं। हज़रत अली साईं जे ज़माने में हिकिड़ो यहूदी तबीब आयो जेको जंहिं चयो त मां तव्हांजे मुस्लमाननि जो इलाजु कंदुसि। उनखे सरकारी सतह ते नौकिरी ॾिनी वई बेहसियत हिकु डॉक्टर जे, मेडिकल ऑफिसर जे। साल गुज़री वियो, उन वटि को बि शख़्स न आयो। त हज़रत अलीअ सां उन मुकालमो कयो त हीउ तव्हां वटि कहिड़ो समाज आहे जंहिंमें माण्हू बीमार नथा थियनि। हज़रत अली साईं फरमायो त असांजा माण्हू क़ुर पाक ते अमल था कनि। उहो नुक़्तो कहिड़ो आहे? कुलू वशरबू वला तुसरिफू, खाओ पियो हद न टपो, एतदाल। अच्छा, ॿियो रूहानी बीमारी ते मां चाहींदसि प्रोग्राम जो वाइंड अप थिए, छो त वक़्तु तमामु घणो महदूद आहे। तमामु सुहिणियूं ॻाल्हियूं, तमामु सुठियूं ॻाल्हियूं। यकीन कयो अॼु इजाज़त वठण ते दिलि न पई चए, पर छा कयूं जो कुझु वरी मजबूरियूं बि हूंदियूं आहिनि जंहिंजे करे वक़्त जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे। ऐं माज़रत सां अॼु इलाही ॻाल्हियूं रहिजी वियूं। माना पहिरियों भेरो ईअं थियो आहे त 2-3 सवालनि में अॼु नशियात पूरी थी वई आहे, पर उन्हनि 2-3 सवालनि जो तमामु घणा अहम सवाल हुया। ज़िंदगी गुज़ारण जे लाइ उहे सवाल बि ज़रूरी हुया ऐं उन्हनि जा जवाब बि ज़रूरी हुया।
वॾा वॾा मुंहिंजा, पर मां चाहियां थी त अॼु इहो वचन कयो त ॿीहर वक़्तु ॾींदो, इंशाअल्लाह ज़रूर, छो त अञा दिलि चए थी त वधीक ॻाल्हि ॿोल्हि खे अॻिते वधाइजे। वॾा वॾा अव्हां ॿिन्ही जा जो ख़ासि वक़्तु कढी अव्हां हिते आयो ऐं बाबा अव्हां जी महिरबानी नवाज़िशूं लख थोरा। आख़िर में अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। व्यूवर्स, इजाज़त जो वक़्तु अची चुको आहे। इंशाअल्लाह हयाती बख़ैर, सुभाणे वरी मुलाक़ात थींदी अव्हां सभिनी सां ज़रूरु। हे प्रोग्राम अव्हां सभिनी जे लाइ पेश कयो वियो करशी जामे शीरी वारनि जे ताउन सां, ओलपर्ट स्क्रीम, टेलीनो 4G, डायमंड सुप्रीम फोम, शारजा कुकिंग ऑयल, एनेक्स होम अप्लायंसेस, सोगो, सुरहान, प्रीमियम गोल्डस, फलक बासमती राइस, सुपरस्टार मोटरसाइकिल, हबीब ऑयल मिल्स, बेक पॉलर, कोहेनूर, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, रूह अफ़ज़ा, मेहरान स्पाइसेस, हर्बियन हर्बल फार्मा, प्रोटीन जूस, फास्टर मोबाइल एसेसरीज, हाशमी, इस्पगुल, मुगलिया निमको, इंटरफूड, पांडा केमिकल, फेस फ्रेश, मीज़ान, LED लाइट, मलका फूड, द क्वीन ऑफ टेस्ट। सभिनी सहकारी कंपनीज़ जा तमामु घणा थोराइता आहियूं जिन जो सहकार रहियो हिन नशियात खे अॻिते वधाइण में। इजाज़त चाहींदसि, माइक अव्हां जे हवाले। बिस्मिल्लाह, अल्लाह जे अमान में, अल्लाह हाफ़िज़। दिल थी चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में, दिल थी चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में, शल मदीने ॾे वञा रमज़ान में, रमज़ान में 30 रोज़ा मदीने में रखा रमज़ान में, दिल थी चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में, दिल थी चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में, माह मिठड़े में वञण ले आहियां बेचैन माह मिठड़े में वञण ले आहियां बेचैन माह मिठड़े में वञण ले आहियां बेचैन आहे कोशिश मदीने राय थिया रमज़ान में, शल मदीने ॾे वञा रमज़ान में, रमज़ान में 30 रोज़ा मदीने में रखा रमज़ान में, दिल थी चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में, बांग तहजुद जी मिले जिया मां वुज़ू जल्दी करे, बांग तहजुद जी मिले जिया मां वुज़ू जल्दी करे, बांग तहजुद जी मिले जिया मां वुज़ू जल्दी करे, रियाज़ जन्नत में वनी तहजुद पढ़ा रमज़ान में, रियाज़ जन्नत में वनी तहजुद पढ़ा रमज़ान में, शल मदीने ॾे वञा रमज़ान में, रमज़ान में 30 रोज़ा मदीने में रखा रमज़ान में, माह बीबे किबरिया जे हाज़ुरियत पियो वञा, माह बीबे किबरिया जे हाज़ुरियत पियो वञा, माह बीबे किबरिया जे हाज़ुरियत पियो वञा, जान मन जे दर ते हाज़ुर शल हुजा रमज़ान में, जान मन जे दर ते हाज़ुर शल हुजा रमज़ान में, शल मदीने ॾे वञा रमज़ान में, रमज़ान में 30 रोज़ा मदीने में रखा रमज़ान में, मां कॾहिं असहाब सुफ़ा जे थले ते भी वनी, मां कॾहिं असहाब सुफ़ा जे थले ते भी वनी, मां कॾहिं असहाब सुफ़ा जे थले ते भी वनी, रोज़ हाजिन सां रखी खोलिया वनी रमज़ान में, रोज़ हाजिन सां रखी खोलिया वनी रमज़ान में, शल मदीने ॾे वञा रमज़ान में, रमज़ान में 30 रोज़ा मदीने में रखा रमज़ान में, रब जो क़ुरआन पढ़ंदे जेके था रोई पवने, रब जो क़ुरआन पढ़ंदे जेके था रोई पवने, रब जो
जेके था रोई पवने तिन इमामन जे पुठियां क़ुरान ॿुधा रमज़ान में तिन इमामन जे पुठियां क़ुरान ॿुधा रमज़ान में ईद शहज़ादा मदीने शहर में मुंहिंजी थिए ईद शहज़ादा मदीने शहर में मुंहिंजी थिए ईद शहज़ादा मदीने शहर में मुंहिंजी थिए शलवरे वारो वञा हिन साल मां रमज़ान में शलवरे वारो वञा हिन साल मां रमज़ान में शल मदीने ॾे वञा रमज़ान में प्रिय ई रोज़ा मदीने में रखां रमज़ान में दिल थी चाहे शल मदीने ॾे वञा रमज़ान में Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।